शेर खान घुरायो कई हुंदई का चोरी तरे घुरायो हुंदई त बाबा चए पियो त कमा वठी वेंदुसि कहिड़ो कम आहे हाणे फाट बि खणी वो वॾेरे जो पुटु आहे नादर खान वो बाबा राणीअ सां गॾु पढ़ंदो अरे जे राणीअ सां गॾु पढ़ंदो आहे त कहिड़ी अरबा ख़ता थी पई वॾेरे शेर खान चए थो त नादर खान राणी सां मोहबत कंदो मजबूर पियो थिए त राणी सां शादी कयो बाबा हीअं कोन थो वठे पैसा 5 लख अरे लानत थो विझां मां इन्हनि 5 लखनि ते अरे तोखे इहा ॻाल्हि कंदे इज़त कान्हे बाबा बग़ैर जी कहिड़ी ॻाल्हि आहे वॾेरो पंहिंजा पैसा ॾे ज़ोरी त कोन थो थिए न ऐं ॿियो बसि पुछे त शफ़न में मुंहिंजी हुज आहे अरे असां कॾहिं वॾेरनि में अहिड़ी हुजूं कयूं आहिनि छा जो उहो मुंहुं में उच थो रखे असीं ग़रीब ज़रूर आहियूं पर अहिड़ी हुजूं कोन था असां मुंहुं में 5 लख रुपया हेॾो ज़मानो थियो अथई रिटायर पियो थी ॻाल्हि सम्झे मुंहिंजो गहो चढ़ी पवंदो उहे बि माण्हू अॼुकल्ह छोकिरियूं विकिणनि था छा अरे लानत आहे उन्हनि ते जेके पंहिंजूं नियाणूं जानवरनि वांगुरु विकिणनि था लानत आहे उन्हनि ते लानत मां एॾो बेगर ते बेस बि न आहियां जो पंहिंजी नियाणी टकनि एवज़ विकिणां अरे नियाणी त सत क़ुरान हूंदी आहे तूं कहिड़ो भाउ आई क़ुरान खे थो विकिणी बाबा ॻाल्हि पधरे पट पई अचे 5 लख रुपया 5 लखनि में हिन वाजिद खे पढ़ाए वठंदासूं ऐं मां बि बणिजी पवंदुसि शर्म कर खुदो शर्म कर अरे तू केड़ो भाव आई जो भेड़ के विकणी थो अरे भाइर त भेड़नि जा भरथड़ा थींदा आहिनि भाइर त भेड़नि जा कुंगरा हूंदा आहिनि जो बेगर त पाके कोन न कुछ न हया बाबा साल रुगो तुंहिंजो मोस आहे तूं चाहे थो त वाजिद पणिजी वञे मां कुंवारो मरी वञा ईअं न मुझे तो साल जरूर आहे पर इहो न त तूं कुआरो न थी वञ पर मुंहिंजो साड़ी आहे त तूं सुधर तोखे सती न लाइजो कयां त तूं खुदि सुधर पर तुंहिंजो सुधरण जो को प्रोग्राम ई न आहे जो आहे तो कोन सां दे मूंखे कोन सां दे हिकिड़ा थो मां पाणे अदा तूं काॾे बि न वेंदी मुंहिंजा भाउ ही घर तुंहिंजो ई आहे न आहे मुंहिंजो घर ही घर वाजिद खान जो आहे हिन घर में मुंहिंजी का इज़त कान्हे का मां मरिया त हूंदी ख़्यालु रखंदी ऐं तव्हां सभु मुंहिंजा दुश्मन थी ॿुधायो अदा मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस मां तुंहिंजी भेण बि आहियां मां तुंहिंजी माउ बि आहियां मां तुंहिंजी इज़त बि आहियां ऐं तुंहिंजी गैरत बि आहियां अदा भाइरनि ते त भेनरुनि खे फ़ख़्रु हूंदो आहे भाइरे त भेनरुनि जी इज़तुनि जा रखवाला हूंदा ॾाढी रखी अथई इज़त असांजी ये मुंहिंजे समझ अथई अरे छा कंदे तूं छा कंदे ॿुधाए न मूंखे छा कंदे तूं बाबा छॾे बाबा अचो तव्हां हलो बाबा अचो न अस्सलाम वालेकुम मराठे वालेकुम सलाम गुलाब खान अचिए खुशई तोखे कुछ करणो पवंदो जेनी मां में शक्ल जे आसरे ते वेठे जो कुछ कोन ईंदो बढ़िया धंधो ॾाढी कई यार पाण खे बुरनि निगाहनि सां माण्हू बुरनि निगाहनि सां कोन था ॾिसनि घर जी लॻल अथई घर जी यार दिल तुझे दिमाग घर से घर में इज़त न हूंदई न ॿाहिरियां छो कंदा
तॾहिं त चवां थो मुंहिंजी दिलि थी चए त घर छॾे हलियो वञा मता सॼी गाॾी ईंदी ॾंडो खण मामी शपन खां पोइ हूं बि अॼु वॾो तूं त आई न ॻाल्हि घर में टके जी इज़त ॿाहिरि टोपी निराण ते शापर टंगो घुमंदा था वत वञी थो लॻे ॼण मुल्क ई असांजो ऐं घर में पाको घर ते वॾो पढ़ूं हा सुधरी पऊं हा त बाबू ॻाल्हाया या दुनिया ॻाल्हाया यार पंहिंजूं ग़लतियूं भाऊ इल्म पढ़े इजाज़ जो ते कोई कम न थई हा यार वो तो थी वियो बाबे जो पढ़ न पढ़ियासीं सोबत जो असर थियो तो जहिड़ी संगत हूंदी त तो के छॾियो न पढ़ हली पाण न सॼी लख लानत गोॾनि भाऊ ॿुध पढ़ी ते कोन पर दुनिया में ॿिया बि त कमकार आहिनि को दुकान खोल धंधो कर ॿियो कुझु न त ज़मीन जा कमकार त आहिनि ई आहिनि हू भाऊ ही सिंध समूरी सोन आहे असां सॼो ॾींहुं होटलनि ते वेही ऐं ड्रार हणंदा था वठूं जो सिंध खे धारिया खाई विया सच तो जंहिं शहर में वञ असली होटल खाली असां अधु कोप चांहि पीअण वारी जी इज़त कोन थी कुर्सी कान थी मिले हेॾा होटल भरियल आहिनि छा कजे बागा सब होटल के अधु कोप ते सॼो ॾींहुं वेठा आहिनि यार मां ॾिसां थो ॿ टे ॾींहं जेकॾहिं कमु ठही वियो त ठीकु आहे न त मां विधो मां बाबू बाबा सहाय ई कोन थो मूंखे अरे प्यारो आई मामे शपन के बस हाँ जी बाए को तो ये करे तू तो सॼो ॾींहुं वञी तो रोलंदो नी यार ॻाल्हि दी सची बाबू ऐं मां अधी राणी जी पढ़ाई जे करे परे पिया अरे राणी त हाणे पढ़ाई मुकमल करे आई आहे न हा मोटी आहे बराबरि हिकिड़ी ॻाल्हि आहे राणी महिनत कई आहे इंशाल्लाह मंज़िल माणी थी चमचागिरी जो दौरा बाबे जो मुंहुं टे पली जो थी वञे होॾे राणी खे कॾहिं इज़ी पैसा कॾहिं मोबी के हाणे ख़र्च कराए थी मिलेसि नौकरी ख़बर पए ये ज़रूरी नहीं हर पढ़े लिखे के नौकरी मिले अखर शनार तो क्या सुनी हूं को ज़रूरी तो ना है कि नौकरी न लाइ माण्हू पढ़ंदो आहे चङो हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे अच त हलूं को भला चांहि पी मुंहिंजे हथ कहिड़ी ॻाल्हि कयां हल हल वरी मूं वटि ख़र्चो आहे मां बि केॾो सकून आहे हिन घर में क़ुरान पाक जी तिलावत आहे त नमाज़ हाणे ख़बर पई आहे त घर छा हूंदो आहे माशाअल्लाह केॾी न ख़ूबसूरत थी रही मुंहिंजी भेण अरे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मूंखे इहो त विसरी वियो त तूं आहीं तुंहिंजो नालो छा आहे मूंखे सभागी सॾींदा आहिनि सभागी केॾो प्यारो नालो आहे पर मां आहियां निभागी छो भेण ईअं छो थी चईं जिन जो हिन दुनिया में केर बि न हुजे उहो सभागी कीअं थी सघे ज़रूरु तुंहिंजे भाइर तुंहिंजे पीउ तुंहिंजी माउ जो नालो जो रखियो हूंदो ज़रूरु उहे त हूंदा न
नहीं मुझो को भाउ आहे भई नहीं माउ पीउ मूंखे नाहे ख़बर त भाउ छा थींदो आहे माउ पीउ उन्हनि जी बि मूंखे नाहे ख़बर नंढी हूंदी हुयसि त सॼो शहर रुलंदी हुयसि जवान थियसि त अधु शहर जा माण्हू दर ते ईंदा हुआ मतिलबु त जंहिं घर में मुंहिंजी परवरिश थी आहे या जेको माहौल आहे उन घर ऐं माहौल में को बि रिश्तो न हूंदो हिते अचणु तोसां मिलणु ऐं कचहरी करण खां पोइ मूंखे इहो अहसासु थी रहियो आहे त मूं बालकपण खां जोबन जा ॾींहं कंहिं बयाबान जंगल में गुज़ारिया आहिनि जिते नंढे हूंदे त उन्हनि बचण खां मां फिदा थींदी आहे उन्हनि त पंहिंजी जान ॾींदी आहे पर जॾहिं उहे जवान थींदा आहिनि त उन्हनि खां सभु कुझु विसरी वेंदो आहे सभु कुझु माउ भेण उन्हनि में इन ॿिन्ही में को फ़र्क़ु नज़र न ईंदो पर मां निभागीअ त नंढे हूंदे खां ई न माउ ॾिठी आहे न पीउ न कंहिंखे बाबा करे सघियो आहे न कंहिंखे अम्मा पर भेण तूं आहीं केरु ऐं रहंदी किथे आहीं मां शहर जी कुंड जे उन कचरे में रही आहियां जिते अक्सर शहर जा गंदा माण्हू पंहिंजो गंद उछलाइण ईंदा आहिनि जे ॿुधी थी ऐं पुछियो अथई त पोइ ॿुध मां हिन समाज जे बदमाशनि जुड़वाक इंसान जे रूप में जंगली बगेड़नि पेशी दरिंदनि ऐं शेवती कुतनि जो पटियल जिस्म आहियां मां नंढपिण खां समाजी रीतियुनि खुदियुनि बुराइनि ऐं अहिड़े माहौल खां बग़ावत करे पंहिंजे ज़मीर सां झेड़ी ॾे पंहिंजो अधु मोल जिस्म खणी हिते पहुती आहियां मूंखे सहारो घुरिजे भेण मूंखे सहारो घुरिजे तूं मुंहिंजी भेण आहीं ऐं मां हर मुमकिन कोशिशि कंदसि त मां तुंहिंजी हिफ़ाज़त कयां ऐं तुंहिंजी हर मदद कयां हा भेण मां गुनाहनि मां तंग थी चुकी आहियां मां अहिड़े माहौल में पंहिंजे वजूद मां पैदा थियल ॿार खे मजबूरन कचरे जे ढेर ते उछलायो जेके रोलो पुत्र चीरे फाड़े खाई मारे छॾियो हुनजो मौत मुंहिंजे दिलि दिमाग़ में समाइजी वियो आहे हुनजी दाव कुक ऐं बेगुनाह मौत मूंखे मरण आबाद करण या हुतां निकिरण में मजबूर कयो मूंखे बस कर मुंहिंजी भेण बस कर तव्हांजो पूरी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि हिनखे पंहिंजो घर सम्झो के रामदनी में तुंहिंजो घर आहे हा बाबा हिन सां वॾो ज़ुल्म थियल आहे हिन जूं हसरतूं हिन जा ख्वाब हिन जूं ख़ुशियूं हिन जी तमन्ना सभु ॼण त कंहिं बहितरे में डुबी वयूं आहिनि हा चाचा हाणे मां इज़त जी ज़िंदगी गुज़ारण थी चाहियां खुदा कंदो तुंहिंजी इहा तौबा ज़रूरु पूरी थींदी ऐं तुंहिंजो ई घर आहे तुंहिंजो ई घर आहे हाणे आराम कर अच्छा राणी Come on.
चेंज थींदो वरे रहो हा ईअं सोफी थी वेंदो बबलू अरे मत सदको वञा मुंहिंजा मिठड़ा भाउ कीअं आई हा न मां ठीक न आहियां ठीक नहीं पर छो ही त सही चाय मूंखे ॿुधाए छा थियो आहे मुंहिंजे मिठड़े भाउ खे तूं मूंखे छॾे शहर हली थी वञे अदा खुदि हर रोज़ मूंखे मारे थो रानी रानी मां तोखे छॾे काॾे बि न वेंदसि मां पंहिंजे भाउ सां गॾु हिते ई रहंदसि हा रानी तूं मूंखे छॾे हाणे शहर कोन वेंदी रानी रानी छॾ ही चरियो आहे तोखे पाण जहिड़ो करे छॾींदो बाबा मूंखे पंहिंजे भाउ सां ॻाल्हाइणो हदी रानी हिकु ॻाल्हि पुछाए हा भला तुंहिंजे शहर में रहे थी चवंदा हुते ॾाढियूं मायूं सुहिणियूं आहिनि हा मां तोखे हुते चयो न मायूं सोहणियूं आहिनि भला बाबा मां पंहिंजे भाउ खे परणाए शहर में मूंखे पढ़ाईंदे बबलू शादी कंदो बबलू शादी कंदो बबलू 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 हाणे वञ तूं अंदरि वञी मानी खा वञ मां ये मानी कोन खणंदुसि तूं भला मूंखे एॾो तंग छो थो करी हा मां हाणे मानी पंहिंजी भेण जे हथनि जी खाईंदुसि अॻे अम्मा हूंदी हुई मूंखे प्यार मां मानी खाराईंदी हुई हाणे ॾियारी अची वई आहे न हाणे मां अधीअ जे हथ जी मानी खाईंदी हा न रानी रानी धीअ हा रानी मां धीअ पंहिंजे भाउ खे पंहिंजे हथनि सां मानी खाराईंदसि रानी धीअ जी बाबा हिनखे वञी तूं मानी खाराए हाणे ही बसि चए थो त रानी खाराए वञी मानी खाराइसि त मां ज़मीन तो मोटी थो खाराईंदी तूं की ज़रूरत पवंदी अच्छा तूं मानी खाराए पंहिंजे भाउ खे पंहिंजे हथनि सां भला नए पाकिस्तान में कड़ी तब्दीली मां भी साॻियो आहे अबो भी साॻियो आहे लॻे थो जो क्रीमुनि जो कमाल आहे अबा अॼु जूं क्रीमूं मूं मटे जूं छॾ ॾियूं हा अबो ही त पेर भी मटियल आहिनि लॻे थो मां को ख़्वाब थो ॾिसां न बबलू ख़्वाब न हक़ीक़त तब्दीली अची वई बबलू भेण ही मुंहिंजो भाउ आहे बबलू मस्तानो आहे हिनजी भेण ही ॾाढो प्यारो आहे ही मुंहिंजो मिठड़ो भाउ आहे बबलू ही तुंहिंजी भेण आहे ये केर आहे अरे सभु हिते बीठा आहियो छा बबलू ये संगी मेहमान ये मेहमान किथे आहे बाबा ये तो औरत आहे बबलू 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 ये मेहमान आए कि तू नहीं समझ हाँ बाबा हाणे मुंहिंजे घर में बम्बर आनी मुंहिंजे घर में बम्बर आनी ये असांजे घर में खुदू तू हिनखे सुञाणी थो ये केरु आहे ॿुधाए केरु आहे हीअ
पर उन्हें खबर नहीं तुझी शर्म खां हिते छो झुकायो अथई ॿुधाए त लगे तो केरु आहे नहीं जी हूंदो ॿार जेको जवाब दे चाचे खे कंध छो हेठि कयो अथई ॾिस मूंॾे ॾिस न ॿुधाए केरु आहियां मां कहिड़ो रिश्तो आहे तुंहिंजो मूंसां जवाब दे चुप छो आहीं अरे हूअ तवजो पब्लिक वणंदे हाणे बात में मुंग पइजी विया अथई छा जो जवाब नथो निकिरई ॿुधाए त हुन सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे चाचा ठीक कीअं ॿुधाईंदो मां थी तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी ज़िंदगी सां खेॾण वारनि में ही बि शामिल आहे इहो रिश्तो रहियो आहे हिन जो मूंसां अरे तोखे शर्म हया कोन थो अचे तूं बि पूरो वासी नाम पढ़जी उन्हनि कुझु माण्हुनि वारी हालत सिखी औरतुनि ते बुरी नज़र थो विझी इन्हनि सां ग़लति रिश्ता थो रखी तोखे शर्म अचणु खपे काॾे वई आहे तुंहिंजी गैरत हूअं त भेण जे पण ते वॾी गैरत ईंदी हुई हाणे तुंहिंजी गैरत काॾे वई तुंहिंजी गैरत हवा मां पसेमान जवानी जे अंदरि इहो सभु कुझु करण ते मूंखे मजबूर कयो हाणे मां पछतायां ॾाढो मां मजबूर आहियां पछतायां ठीकु आहे जेकॾहिं तूं पछताई थो त मुंहिंजो बि फ़ैसिलो कन खोले ॿुधी छॾी सभागी हिते ई रहंदी हिन घर में ई रहंदी तुंहिंजी शादी सभागीअ सां थींदी इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे तुंहिंजी वाजिद जी शादी गॾु थींदी ॿुधई बाबा तुंहिंजी शादी थींदी बाबा शादी हिन घर में बाबा शादी बाबरू बाबा हिकिड़ो दफ़ो सभागी खां त पुछी वठो ये सभागी मुझे कहिड़े फ़ैसिले ते राज़ी आहीं सभागी बाबा बाबा उनखे बि रुवारे छॾियईं अदो कुझु किन्नू अदो कुझु किन्नू ॾिस ख़ुदि ॾिस अञा बि वक़्तु हथ में अथई हथ मां वक़्तु कोन निकितो अथई बाबा मूंखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूल आहे फ़ैसिलो मुंहिंजो क़बूल आहे न इनखे चवंदा आहिनि सुधरियल पुरुष जेको वॾनि जे कयल फ़ैसिले ते कंधु हेठि करे हा कयो ठीकु आहे पुटु मां अंदरि हलां बाबा सभागी चए थी त मूंखे ही रिश्तो मंज़ूर आहे पुट मूं जेको फ़ैसिलो कयो सोचे सम्झी कयो धीअ मूंखे ख़बर आहे मां हिननि ॿिन्ही जा चेहरा पढ़ी वरिता हुआ हा ठीकु आहे मां हाणे हलां तो ये मरी हो गया बस यार गुलाब सलाउद्दीन छो वरी छा थियो तूं त हमेशा मूंसी सां रहियो आहीं सभागी न हा असांजे घर में इहा वरी कीअं आई तव्हांजे घर में निभागी हुनखे निभागी न चओ हाणे मुंहिंजी सभागी आहे मुंहिंजी हुन सां शादी बि थी इहो वरी कीअं यार ॿुधो कोन अथई त लिखियो मजनिरार कदम कियाड़ी न हुजे
वॾे जो फैसलो आहे, वॾे जो फैसले खे पुठी त कोन ॾिनी। सभागी सां शादी नई ॻाल्हि आहे। इहो बि भलो यार, मुख खां बसर भरो। जे यार जी शादी त थींदी न। बाबा ओ हल भला हली का मिठाई कराए ने शादी जी। मोहन ॾिसो मिठाई थो खाए। तूं अधु को पचास गुज़ारो कर, ख़ुशी में चाह थो करे चलिया। या चाह मुझे इन एकड़ी खबर असायो हाणे में सावा असांजी शादी थी केॾो लॻो कम भरपूर। कह रहे जनाब साहब तेजियों की तारीफ है वाजिद जी ज़बान ते रानी का सवाल के जो ना हो मेरा वाजिद फिर यार तुम सा घणी मोहब्बत करबो कितनी मोहब्बत करना हां यार दहेज थोड़ी है कितनी मोहब्बत करबो है मतलब ये समझता इतनी मोहब्बत करनो आया तीर तो खाना था मोहब्बत करनो आया ना मोहब्बत कितनी मोहब्बत होती है मेरा मुझे तेरी मोहब्बत करना है तो कोई लायक नहीं कमा सच पुराण कड़ा क्या तो करेगा बाबा असल जो हिसाब किताब थी वियो न बाबा। हाँ चाचा हिसाब किताब करे मुझे असल जो हिसाब किताब भी थी वियो ऐं फिर असां राणी जो इम्तिहान भी थी वियो हाणे मां चाहियां थो कर तुंहिंजी राणी जी शादी कराए। चाचा मूंखे तो कोई इतराज़ ना आहे राणी बीठी आहे तो राणी जी शादी चाहिए ना हाँ वायदो भी कयो अथसि। बाबा मां फिलहाल वाजिद सां शादी नथी करणु चाहियां। छा तूं वाजिद सां शादी नथी करणु चाहीं? आख़िर छो? बाबा मां मजबूर आहियां बाबा। बाबा मूंखे कंहिंजो इंतज़ारु आहे। मूं कंहिं सां वाइदो कयो आहे। मजबूर आहियां कंहिंजो इंतज़ारु आहे तोखे? कंहिं तोखे मजबूर कयो आहे? ॿुधाए धीअ कंहिं तोखे मजबूर कयो आहे? बाबा पंहिंजे ॻोठ जे वॾेरे जो पुटु नादिर ख़ान मां हुन सां हिकिड़ी शर्त तहत शादी जो वाइदो कयो आहे। कहिड़ो शर्त आहे उहो? तो मुंहिंजे छूट जो इहो मूंखे फ़ाइदो ॾिनो, मुंहिंजे पढ़ाइण जो तो मूंखे इहो नतीजो ॾिनो जो अॼु पंहिंजे पीउ खे साम्हूं थी चई त मां वाजिद सां शादी नथी करे सघां। तोखे इहा ख़बर न हुई त वाजिद तुंहिंजो मङींदो आहे? नंढे लाइ खां वॾी इहा मिटी थियल हुई। बाबा मूंखे ख़बर आहे त वाजिद मुंहिंजो मङींदो आहे, पर बाबा मां ॾोह नाहे कयो बाबा। मां मजबूर थी करे हुन सां वाइदो कयो आहे बाबा। मां मजबूर हुयसि बाबा। कहिड़ी मजबूरी हुई तोखे धीअ जो अॼु हिन समाज जे आॾो मुंहिंजो कॾहिं श्रम मां झुकाए छॾी? उहा मजबूरी त ॿुधाए न। बाबा तव्हांजो कंध कॾहिं बि न झुके, इन करे त मूं इहो फ़ैसिलो कयो हो। बाबा छा? बाबा वाह, तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं तव्हां घर में न हुयो
नादिर खान सारे घर आयो उन हिते अची मूंखे लालचूं ॾिनियूं मूंखे धमकियूं ॾिनियूं ऐं मूंखे चई मूंसां शादी लाइ तयार थी पर मूं हुनखे चुप जवाबु ॾिनो मां चयो त मां कंहिंजी अमानत आहियां मां वाजिद जी अमानत आहियां मां हुन सां बेइंतहा मोहबत कंदी आहियां वाह वाह जी बेइंतहा मोहबत कंदी आहीं मूंसां इहे नथी चवे त मां वाजिद जे पुठीअ में खजर आयो आहियां उनजे ख्वाबनि जो क़त्ल कयो आहे मोहबत कंदी आहीं तूं मूंसां छो कई छो कई बस वाजिद तूं मुझे लाइ ये तो चाहिए तू मुझे लाइ ये तो चाहिए तू तो चाहिए ब्रो तमाम तो सा इन्हें मोहब्बत कर दो आया हाँ मुझे मोहब्बत का भी बगे तू मुझसे मोहब्बत कर दो आई या और यार जी मोहब्बत जी पैमाइश वाह वाजिद वाह डेमो आने पढ़ाई झूठ खरीस खबर पई थियो माए त नादिर खान कोट में वडे जो आसन यम पाणे मुफ्त में गई 5 लख भी विञाई ही तू छा तो चाहिए वो भेड़ जे लाइ अतो मां कदो हलाए गयो मां तो सच्चे सामी जी पोइ लगाया वाह 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 जो तू चल सामी जी पोइ लगाई वाह जो तो सचल के पड़ियो आहे वाह जो तो सामी के पड़ियो आहे तू केड़ी सचल जी सूर भी आई बुधाए पी जो कद शर्म को झुकाए थी जवान भा जो कद शर्म को झुकराए थी हाणे थी मां शाह जी पोइ लगाया सचल सामी जी पोइ लगाया बाबा दाम सिंह राज सब तो बाबा बाबा को कौन सा इश्क ना है कयो बाकी क्या कयो थी बाबा 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 दिसो घर जाया था तो ठीक है जॾहिं हू असांजे घर आयो हुन मूंखे धमकाइण जी कोशिशि कई ऐं मूं हुनजी हिकु बि न ॿुधी त हुन असांजे घर में पंहिंजे पाण खे मारण जी कोशिशि कई मूं हुनखे रोकियो वो मारण दी सा न मरे आ तुंहिंजी नज़र में हिन घर मां सिर्फ़ नादिर खान जो लाश न निकिरे आ हुन सां गॾु मुंहिंजो पीउ मुंहिंजे भाउ मुंहिंजे सौट ऐं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो बि निकिरे आ असां छो मरूं छो ॾींदी आहे असांजो इज़त जो जनाज़ो हा जेकॾहिं ॻोठ जी वॾेरे जे पुट जो लाश असांजे घरां मिलिया त छा वॾेरो असांखे छॾे ॾिए हा कीअं ॿुधायो आहे त हुन पंहिंजो पाण खे पाण मारियो आहे असांजे घर अची केरु बि यकीन न करे बाबा पोइ इन करे तव्हांजी ज़िंदगी पंहिंजे घर खे बचाइण जे लाइ हिकिड़ो शर्त रखियो हुन सां ऐं शादी जो वाइदो कयो बाबा इहो आहे मुंहिंजो हाणे हिन समाज में कहिड़ो मुंहुं खणी हलंदुसि कहिड़ो मुंहुं खणी हलंदुसि त मूं न्याणीअ ते भरोसो कयो ऐं उन न्याणीअ मुंहिंजे भरोसे तो रेसो करे केरे चकड़ा चूर करे छॾिया मुंहिंजा ख्वाब बाबा मूं कुझु बि ग़लति न कयो बाबा मुंहिंजो यकीन कयो मुंहिंजो दोस्त सिर्फ़ु एतिरो आहे त मूं पंहिंजे घर जे लाइ सोचियो मूं पंहिंजे पीउ जे लाइ सोचियो मुंहिंजे भाउ जे लाइ सोचियो हा थियो मुंहिंजो चेंज थियो शादी बचाए न छॾी छा सभु जेका एमरजेंसी में घुरायो जेका एमरजेंसी में घुरायो केठी छा गेटअप एमरजेंसी में जो गेटअप अच्छा घुरायो केठी था वहसन खणो कड़े ऐं कातिल जा हमेशा हेरा लॻियल लाऊं लतीफ़ चए फना कया फेरा सोनी की कंका तब आह नसलन आम ए न मालूम रीत जिस सेण मटाइण सोन
जी उम्र कोट में कंधे से कान पूरी पगड़िन जी करी मारी सी न मटी निहाय खानी सिख मुंजा सुपरी सड़े सारो दी आह बाप न निकरे पर मां वो वाजिद लाइ वेठी आया जैसा मुझे मांगी मुझे रिश्तो तय कयो है शाह साईं त ये भी चयो आहे काते भी लिखन जी लायो लाम अनफसी असां सजण थी रहियो आहे आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ियो ई सदड़िया मंझां सिक सबील लानती लाल थियो कांत न कंदिस को ॿियो किथे रोई खूब मेरो ई महबूब असी माण्हू चली दांद न बिच तनी तुझो आसो ओयो पारी सिज अवल दी उन्हनि खे बगैर मौजूद मां समझी वई आहियां शाह साईं खे रिलेवेंट पड़े हैं ना 25 रात थी ते पहुतो आहे पंहिंजे वाइदे ते कायम जेकी जेकी वन वाली शादी की तैयारी कर मैं तैयार आया हिते कोन था रानी मां गलत हुस मां मना तो मां गलत हुस अफसोस चुप उस जरूर बराबर में तुझी इज्जत आबरू जो ख्याल न कयो हो अरे असी ज़ाहिरी हुस्न ते फिदा थी था वञो रानी तोखे जिस्मानी हुस्न सां गॾु जेको अखलाक आहे दात आहे शऊर आहे उन हिन ख़्वाहिशीअ खे हिकु इंसान बणाए छॾियो आहे तुंहिंजी मोहबत वो पत्थर खे मेड़ बणाए छॾियो आहे हा तूं मारी आई उहा मारी जेका उमर बादशाह महलन में रही करे बि कॾहिं पंहिंजा अणभा वार सणभा करण बि न सोचो आहा उमर बादशाह जे ज़ेवरनि खे सोननि ज़ेवरनि खे उन ग़ुलामीअ जो ज़ंजीर सम्झो उहा मारी जंहिंजे मन अंदरि माण्हुनि जे मोहबत जूं महफ़िल पे बस्त हुई उहा मारी जंहिंखे का बि लालच को बि दबाए न सघियो तूं किंजर जाई नूरी आई जंहिंजी याम तमाचीअ खे अॼु बि तात आहे तूं ससुई आहीं उहा ससुई जंहिंखे वण मचां पंहिंजे पुनूअ जी सुगंध पे आई तूं सोहणी आई जेका पंहिंजे मेहार को सवा ॿिए कंहिंजो मुख ॾिसण सूर पई सम्झे जंहिं शऊर सां जंहिं अकुलमंदीअ सां मूंखे शाह साईं जो कलाम पढ़ण लाइ चयो इहो शर्त रखियो उन त मुंहिंजे क़ल्ब तां कटी रहे मां मुकमल इंसान थी चुको आहियां अरे मूंखे हाणे ख़बर पई आहे त मोहब्बत जो असुल मफ़हूम छा हूंदो आहे इंसानियत जी अज़मत छा हूंदी आहे तुंहिंजा लख बड़ तुझा लख एहसान रानी आ मुड़े अच आ रानी हलिया मथे दे अदरक वाह वाह वाह
इलाज या तो वठ पतंग चाही पाण खे पतंग चाही पाण खे त जी आग बुझाए बचण घणा बचाया बचण खे अची पचाए वाकुफ़ थी विसार आग न ॾिजे आम खे तुंहिंजी मोहब्बत दंग हुई पेचड़ो हुई मुंहिंजी मंज़िल अञा काथी उहा मंज़िल जंहिंमें ख़बर नाहे केर केर फना कया फ़िराक फना कया फ़िराक फना कया फ़िराक फना कया फ़िराक ये लतीफ़ है और ही पूरा ले ना तो राइट का समझदार तो ना